छोकरी जी मुड़स घोड़न जा पेर ॾिसी यकदम बादशाह वटि पहुतो ऐं इंसाफ़ जी घुर कई। बादशाह ॻाल्हि ॿुधी चइनि शहज़ादनि पुटनि खे फांसी ॾियण जो हुकुम ॾिनो। अदा ही कहाणी आहे चार शहज़ादा। अदा हिकिड़ो बादशाह त पाण लाइ पर कूड़ी दुनिया जो बादशाह हो। उन बादशाह जे अदल इंसाफ़ जी दुश्मननि खे भाक हुई। दुश्मन बि खेसि अदल इंसाफ़ जे करे हिन जी इज़त कंदा हुआ। खेसि चार सुहिणा जवान पुट हुआ जेके चारई शेर शिकार जा कूॾिया घुमण फिरण जा शौक़ीन हुआ। रोज़ सुबुह जो घोड़नि ते सवार थी निकिरंदा हुआ ऐं सॼो ॾींहुं शिकार जे पोयां घोड़ा डोड़ाईंदा। शाम धारे पंहिंजे बादशाही ते मोट ईंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं छा थियो, शहज़ादा सही संभरी घोड़नि ते चढ़ी शिकार जे इरादे सां हिकिड़े पासे रवाना थिया। हलंदे हलंदे कंहिं रणपट में अची पहुता। चारई कंहिं रणपट में अची पहुता जिते उन्हनि खे उञ ॾाढो हलाक कयो। हेॾां होॾां ॾिठऊं, चइने ॾिठो पर भर पासे का बि वसन न वाड़ी नज़र न आहिनि। थोरो अॻिते हलिया, चारई अॻिते हलिया त खेनि परियां हिकु झूपड़ी ॾिसण में आई। ख़्यालु कयूं त बेशक उते को रहे थो, सो हिक ॿिए में सलाहूं कयूं। चइननि सलाहूं कयो, जेकॾहिं चारई गॾिजी हलंदासीं त ख़बर न आहे झूपड़ी वारो कहिड़ो ख़्यालु आणे। तंहिं करे चङो ईअं थींदो, चङो इन में आहे त हिकिड़ो थी वञे ऐं पाणी पी अचे। उहा सलाह बीहारे पहिरियां वॾो भाउ झूपड़ी ॾांहुं रवानो थियो। जॾहिं झूपड़ी जे वेझो पहुतो, उते वञी सॾु कयईं। झूपड़ी मां हिकु नंढी चूड़ी जी चंड जहिड़ी सुहिणी छोकिरी नज़र आई। जीअं पुछियसि, तूं केरु आहीं? शहज़ादे जवाबु ॾिनसि, आउं मुसाफ़िर आहियां, उञ ॾाढी हलाक कयो अथमि, महिरबानी करे पाणी चुक पीआर। छोकिरी शहज़ादे खे चयो, दुनिया में ॿ मुसाफ़िर आहिनि, तूं अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहीं। जे जवाबु पूरो ॾींदे, मुंहिंजो जवाबु पूरो ॾींदे त पाणी मिलंदई, न त पोयां पेर कजां। शहज़ादो पूरो जवाबु न ॾेई सघियो ऐं सवाइ पाणी पीअण जी मोटी अची भाइरनि खे ख़बर कयईं। भाइरनि खे अची ख़बर ॿुधाई। उन ते वरी ॿियो भाउ झूपड़ी ॾांहुं रवानो थियो। झूपड़ी जे ॿाहिरां बि हकल कयईं, नेक माई, मूं ग़रीब खे भलाई करे पाणी चुको पीआर। उहो ॿुधी साॻी छोकिरी निकिरी आई। चयईं, शहज़ादे खे चयईं, दुनिया में ग़रीब आहिनि ॿ, ॿुधा त तूं कहिड़ो ग़रीब आहीं। शहज़ादो जवाबु न ॾेई सघियो ऐं बिना पाणी पीअण जे वापसि वरी आयो। वरी टियों शहज़ादो आयो, अची छोकिरी खे चयईं, माई आऊं चोर आहियां। छोकिरी उहो ॿुधी शहज़ादे खे चवणु लॻुसि, दुनिया में चोर आहिनि ॿ, तूं अलाए कहिड़ो चोर आहीं। शहज़ादो जवाबु न ॾेई सघियो, उहो बुञायल ई पोते मोटियो। अहिड़े तरह चोथों शहज़ादो बि झूपड़ी ॾांहुं पाणी पीअण लाइ आयो। छोकिरी शहज़ादे खां पुछियसि, तूं केरु आहीं? चयाऊं, बेवकूफ़ आहियां। छोकिरी शहज़ादे खां पुछईं, दुनिया में बेवकूफ़ आहिनि ॿ, ॿुधा तूं कहिड़ो आहीं। हिन शहज़ादे बि को जवाबु न ॾिनो ऐं जहिड़ो वियो तहिड़ो ई नाउमीद थी मोटियो। नेठि शहज़ादनि ॿी वाह न ॾिसी घोड़ा खणी पोइते वरायूं। हलंदा आख़िर अची पंहिंजे मुल्क में पहुता। शहज़ादनि जे वञण खां पोइ जल्दी छोकिरी जी मुड़ुस बि घर आयो। जॾहिं मुड़ुस घर में आयो, हिन जे दरवाज़े वटि पेर ॾिठा, घोड़नि जा पेर ॾिठा, सो शकी थियो। नका कई पुछा, नकई कई गुचा, लाई मोटड़ो ज़ाल ते खणी वसकारो कई। ज़ाल खे चङी मार कढी पेरो खणी शहज़ादनि जे मुल्क में अची पहुतो। शहज़ादनि जा पेर शाही महल जे दरवाज़े ताईं पहुचाए बादशाह खे वञी दाह ॾिनी। बादशाह सलामत, चारई शाही धाड़ेल मुंहिंजे घर में दाड़ो हणी आया आहिनि। मूं हुननि जा पेर खणी शाही महल अंदरि छॾिया आहिनि। हाणे महिरबानी करे मूं ग़रीब जी दाद करियो। बादशाह बि हिननि जी ॻाल्हि ॿुधी हिकदमि हुकुम कयो। उन्हनि धाड़ेलनि खे झले वञी सूरी ते चाढ़ियो। बादशाह जो हुकुम ॿुधी कोटवाल चइनि शहज़ादनि खे अची काबू कयो। सॼे बादशाही आस पास में उहा ॻाल्हि हुली वई त शहज़ादनि खे फांसी ते चाढ़ियो वेंदो। होॾां उहा छोकिरी खे बि उहा ख़बर पइजी वई। तंहिं ख़्यालु कयूं उहे चारई वेचारा शहज़ादा बेगुनाह आहिनि, उन्हनि खे कंहिं बि हालत में बचाइणु घुर्जे। उहा ख़्यालु करे कंहिं हीले सां उहा छोकिरी बची बादशाह जे कचहरी में पहुती ऐं बादशाह खे समूरो हाल ॿुधाई। उन ते बादशाह चइनि शहज़ादनि खे पाण वटि घुरायो। जन साॻियो पाणी न पीआरण वारो हाल बयानु कयो। बादशाह छोकिरी खे चयो, बराबरि शहज़ादा बेगुनाह आहिनि।
चारई शहज़ादा बेगुनाह आहिनि ऐं असां हिननि खे माफ़ी ॾियूं था। पर तूं ॿुधा त दुनिया में ॿ मुसाफ़िर, ॿ ग़रीब ऐं ॿ चोर ऐं ॿ बेवकूफ़ केर आहिनि? छोकिरी जवाबु ॾिनुसि, जीअं त क़िबला बादशाह सलामत, हिन दुनिया में ॿ मुसाफ़िर आहिनि, चंड ऐं सिॼ, जे वीचारा सदाईं सफ़र में आहिनि। ॿ ग़रीब आहिनि, हिकु ज़मीन ऐं ॿी कुंवारी धीउ। छाकाणि त ग़रीब खे जेको ॿारु रखिबो सो सही वेंदो, अहिड़े तरह ज़मीन बि केतिरी ॿार हूंदी दाह न कंदी, ऐं न्याणी खे बि माइट जेको मुड़ुसु ॾींदा सो सवाइ कुछण जी क़बूल ईंदी। चोर बि आहिनि ॿ, हिकु साह ऐं ॿियो इज़राइल। चोर हमेशह लिकी ईंदो आहे, अहिड़े तरह ही ॿई बि लिकी ईंदा आहिनि। बेवकूफ़ बि आहिनि ॿ, हिकिड़ो पाण बादशाह सलामत ऐं ॿियो मुंहिंजो मुड़ुसु बि सवाइ पुछा गुछा जी मूंखे मार ॾेई हिते दाह थी आयो। इहा बि हिन जी ॻाल्हि ते गंढ ॿधी शहज़ादनि खे खणी फांसी ते चाढ़ण जो हुकुम कयो। जेकॾहिं आउं वक़्त ते सर न अचां हा त हूअं ई चारई बेगुनाह सूर्य ते चढ़ी वञनि हा। बादशाह छोकिरी जी इहा ॻाल्हि सम्झ भरियो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि घणो इनाम ॾेई रवानो कयो। दोस्तो उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण त हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन कहाणी खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।